सोबोदरो मां ख़बर ॾींदा हलो त सोबोदरो लॻ ॻोठ खाकी जे ॻोठाणनि पीउ ऐं पुटु हुसैन बख्श नियर अब्बास खाकी मीडिया वारनि अॻियां एहतजाज कयो। मुतासिर ॻोठाणे हुसैन बख्श खाकी दाईंदे चयो त मरहूम नबी बख्श खाकी 1991 में असां ॿाहिरनि सां ज़रई ज़मीन ते मटा सटा करे सर्वे नंबर 1008 मां असांखे 30 गुंठा ज़मीन ॾिनी ऐं असांजे सर्वे नंबर 306 मां 30 गुंठा ज़मीन खई ऐं उतर में असां खां इन वक़्त जा 4000 रोक ऐं 400 कलाक ट्रैक्टर हणायो। अहिड़ी लिखत पिण असां वटि मौजूद आहे। मरहूम नबी बख्श खाकी जो पुटु ॻोठ जो बास ठेकेदार बरकत अली खाकी असां मिसकीननि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे, जंहिं पंहिंजे मरहूम पीउ पारां ॾिनल मटा सटा वारी ज़मीन ते शरारत करे ज़बरदस्ती पंहिंजे भाउ हिदायत ऐं भाणे जे एजाज़ अली हथां कब्ज़ो करायो आहे। असां 4 दफ़ा बास ठेकेदार बरकत अली खाकी ॾे क़ुर पाक खणी विया आहियूं त असां सां ज़ुल्म न कर ऐं पंहिंजे मरहूम पीउ जी क़बर खे न रिझा। इन बावजूद मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असांजे घरनि में गेड़ी हमला कराए रहियो आहे। असां वज़ीर आला सिंध तक जी चूंडियल नुमाइंदनि IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो था कयूं त बासर बरकत खाकी ऐं इन जे हिमायतियुनि जे ज़ुल्मनि मां निजात ॾियारे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।